नाज़रीन ख़बर अव्हांखे ॾियूं भिरिया रोड खां भिरिया रोड जा रहवासी प्यारनि जा लाश 4 फुट ताईं बीठल बरसाती पाणीअ मां उकारण मजबूर आहिनि। भिरिया रोड ॻोठ रहवासी धनार मौला बख़्श महर बरसाती पाणी में ॿुॾी फोत थी वियो हुयो। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया फोती पीरसन जो जनाज़ो 4 फुट ताईं बीठल बरसाती पाणीअ मां उकारे क़ब्रिस्तान पहुचायो वियो आहे। ॻोठ में बीठल बरसाती पाणी फौरी तौर नेकाल कराए वारनि खे अपील कई आहे। पीरसन जो जनाज़ो 4 फुट ताईं बीठल पाणीअ मां उकारे वियो आहे। ॻोठ में बीठल बरसाती तौर नेकाल कराए वञे ॻोठ वारनि खे अपील कई आहे। भिरिया रोड धनार मौला बख़्श जो जनाज़ो नाज़ी पाणीअ मां उकारे कढियो वियो आहे। पाणीअ मां उकारे आहे। ॻोठाणनि जो अपील आहे त ॻोठ मां पाणी नेकाल भिरिया रोड बख़्श जो जनाज़ो 4 फुट पाणी बीठल तां उकारे वियो आहे। ॻोठ में बीठल बरसाती पाणी फौरी तौर नेकाल कराए वञे ॻोठाणनि वस्त वारनि खे अपील कई आहे। भिरिया रोड वासी प्यारनि जा लाश 4 फुट ते बीठल पाणीअ मां उकारे वञी रहिया आहिनि।